अस्सलाम वालेकुम। मां लीडर टीवी जे सभिनी नाज़रीन खे भलीकार चवां थो असांजे प्रोग्राम असांजी सिहत में। मुंहिंजो नालो डॉक्टर साजिद हमीद आहे। मां दिमाग़ जी बीमारियुनि जो माहिर हिकु न्यूरोलॉजिस्ट आहियां ऐं मां हिन प्रोग्राम जो होस्ट आहियां। हीउ प्रोग्राम सिहत जे बारे में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल करण लाइ आहे ऐं इंशाअल्लाह हे हर हफ़्ते कयो वेंदो। मूंखे तव्हां सभिनी जी रायनि जो सलाह जी सख़्तु उमेदु हूंदी त जीअं तव्हां जेके बि सुवाल आहिनि, जेके बि मसइला आहिनि, उन जे बारे में मां ॻाल्हाए सघां त जीअं आम आवाम में उन जे बारे में आगाही ॾिनी वञे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, अॼुकल्ह असां हिकु पेंडेमिक, हिकु कोरोना जी बीमारी में मुब्तला आहियूं। इहा बीमारी सॼी दुनिया में फैलियल आहे ऐं सारी दुनिया में हुजण जे करे असां वटि बि इहा बीमारी अची चुकी आहे ऐं हिन जा मुख़्तलिफ़ पीक्स अचंदा रहंदा। हिन टाइम असां हिकु 5 पीक में आहियूं, मुब्तला आहियूं, जेका कोरोना जो हिकु म्यूटेंट वायरस ओमिक्रॉन जे करे आहे। हाणे इहो वायरस जीअं त सॼी दुनिया में फैलियल आहे त असांखे बि उन खां बचाव लाइ कुझु तदाबीर करणी पवंदियूं ऐं असांखे कुझु पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में कुझु तब्दीलियूं आणणी पवंदियूं। इहे जेके तब्दीलियूं आहिनि इहे तमामु ज़रूरी आहिनि ऐं इहे वक़्त सां हूअं बि ईंदियूं रहंदियूं आहिनि। जीअं पुराणे ज़माने में जेके अरब हूंदा हुआ, उहा रेत खां बचाव लाइ पंहिंजे निरण ते कपिड़ो रखंदा हुआ। उनजी नियत इहा ई हूंदी त असां जीअं रेत न लड़े, पर टाइम सां उहो उनजो हिकिड़ो कस्टम थी वियो, रवाजु थी वियो। जहिड़े नमूने सां असांजी सिंधी टोपी, सिंधी अजरक, इहे रवाज आहिनि असांजा, अहिड़े नमूने सां हाणे इहे बि असांखे कुझु तब्दीलियूं आणणियूं पवंदियूं त जीअं असां पंहिंजनि खे, पंहिंजो पाण खे, पंहिंजे दोस्त मिट माइटनि प्यारनि खे इन बीमारी, इन वबा खां बचाए सघूं। इन खां बचाइण को ॾुखियो कमु न आहे। उन खां बचाइण लाइ इहो ज़रूरी आहे त असां मास्क पायूं। उन लाइ इहो ज़रूरी आहे त असां हथ साफ़ु कयूं। तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां साबुण सां धो या सैनिटाइज़र इस्तेमालु कयो। कोशिशि करे हरूभरू अहिड़ियुनि जायुनि ते न वञो जिते तमामु घणो हजूम हुजे। पाण खे वैक्सीनेशन करायो, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे ॿाहिरनि खे, पंहिंजे माउ पीउ खे बि इहा वैक्सीनेशन करायो। इन वैक्सीनेशन सां तमामु घणो बचाव आहे। जेका बीमारी घणी तकलीफ़ दे थी सघे थी, उहा वैक्सीन जे करे ओतिरी तकलीफ़ न थींदी। मुंहिंजी उन लाइ सभिनी पंहिंजे ॿुधंदड़नि, पंहिंजे नाज़रीन खे इहा अपील आहे, इल्तिजा आहे, अर्ज़ु आहे त महिरबानी करे इन्हनि शयुनि जो ख़्यालु कयो, पाण खे ऐं पंहिंजनि प्यारनि खे इन वबा खां बचायो। मुंहिंजो हरगिज़ चवण जो इहो मक़सदु न आहे त तव्हां घरु वेही रहो या पंहिंजा कमकार छॾे ॾियो या लॉकडाउन थी वञे ऐं रोज़गार न कयो, न भले कयो, पर इहे तब्दीलियुनि सां कयो, छो त इहे तब्दीलियूं हाणे थी सघे थो कुझु अरिसो अञा वधीक हलनि। त जहिड़े नमूने सां सॼी दुनिया इन्हनि तब्दीलियुनि सां हले थी, असांखे उन्हनि तब्दीलियुनि सां हलणो आहे। असांखे जे दुनिया सां कंध कंध सां मिलाइणो आहे, कुल्हो कुल्हे सां मिलाइणो आहे, त इहे शयूं करणियूं पवंदियूं। न त असां फर्स्ट डिग्री सिटीज़न कॾहिं न थी सघंदासीं। जीअं हो पहिरें दर्जे जा शहरी, असां पहिरें दर्जे सां न थी सघंदासीं, असांजो पहिरें दर्जे वांगुरु न लिखियो वेंदो। उन लाइ दुनिया सां हलणो आहे त इन्हनि शयुनि जो असांखे ख़्यालु करणो पवंदो। भई कोरोना हिकु वायरस वारी बीमारी आहे। इहो हिकु वायरस आहे जेको फैलिजे थो। कीअं फैलिजे थो? असांजे ॻाल्हाइण सां उनजा ड्रॉपलेट्स, उनजा पाणी जा ज़रनि जे थ्रू अचे थो। ॻाल्हाइण सां, साह खणण सां, जॾहिं माण्हू क़रीब हूंदो आहे उन सां। इहो छुअण सां नथो थिए। उन लाइ तव्हां कंहिं सां हथु मिलायो, काई शइ वठी अचो ॿाहिरां या कुझु बि, त उन सां न थींदो आहे इहो। त उन जे लाइ कोशिशि कयो त थोरो मुफ़ासिलो हुजे, मास्क पातल हुजे। मूंखे उमेदु आहे त तव्हां हिन शइ जो ज़रूरु ख़्यालु कंदो त जीअं सभु इन वबा खां महफ़ूज़ रही सघूं। इन सां गॾु मां हिते हिकु ब्रेक वठंदुमि ऐं इनशाअल्लाह ब्रेक खां पोइ असां वरी वधीक सिहत जे मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो।